ख्याल कजो समझो जिन लफ्ज़न के ऐ आदम जी औलाद तू बुने में अची मां बुने में अची आदम जी औलाद आई जनरल खिताब के हिक जे लाइ नाहे या इब्न आदम तफर्रिगुल इबादती ए आदम जी औलाद मुझे जिक्र जे लाइ वांदो थी वन छा थी वन जिक्र लाइ वांदो थी वञो माना दुनिया जा कम धूड़ वञी पाइनि पर हिकिड़ो कमु आहे त रब जो जेको रब जो ॾिनल कमु आहे जेको रब जो नाले वठण वारो असांजे मथां जेको हुकुम ॾिनल आहे इहो असां खां हिकिड़ी घड़ी बि न थी सघे अलाह तो पर 5 वक़्त निमाज़ पढ़ो थी सघे ॾाढी ॾुखी आहे छा कयूं पिया था पढ़ूं हाय हाय मां ॿुधायां हे तो निमाज़ जे बारे में अल्लाह तो फरमाए ए आदम जी औलाद मुझे इबादत लाइ वांदो थी वई अल्लामा इकबाल जी ॻाल्हि वांगुरु चए थो अल्लामा साहब तो चए इहो तुंहिंजो ईमान आहे जेको तोखे मस्जिद ताईं नथो पहुचाए सघे त तूं बेहत काॾों वठंदे जो ईमान तुझको मस्जिद तक नहीं ले जा सकता है इकबाल जरा सोच तू जन्नत तक कैसे जा सकता है यो मुला पढ़ंदा आहिनि वांदा आहिनि सॼो ॼाणो पिया मस्जिद में गस मिरा खा कंदा आहिनि पिन जूं मानियूं वेठा खाईंदा आहिनि ये ना बा भली चओ असांजो रिज़्क जेको आहे उहे बि जेको आहे रब जे हथ में पर जेकॾहिं रब जे राज़ी करण लाइ जेकॾहिं ताना मिलिया न त ख़ैर जहिड़ी ॻाल्हि उहे बि ताना खाईंदा था वञनि कंहिं छॾियो आहे को कीअं थो चवे को कीअं थो चवे असां वटि था ॿुधो अज़ीज़ो अल्लाह तो फरमाए जेकॾहिं तव्हां मुंहिंजे ज़िक्र जे लाइ पाण खे वांदो करे वेही रहियो साईं भला कारोबार काॾों कंदासीं कारखाना काॾों हलंदा कारोबार काॾों थींदा धंधा काॾों थींदा सॼो ॼाणो मुरनि वांगुरु ॼण त सिंधी वेठा मस्जिद में पढ़ूं त असांखे खाधो केरु खाराए अल्लाह अकबर कबीर अल्लाह से पाण तो थे उन्हें को तो पूछी हदीस कुदसी जेका महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब पाण चाहिए रावी हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु है फरमाए तो अल्लाह तो फरमाए या इब्न आदम तफर्रिगुल इबादती मुझी इबादत लाइ वांदो थी वन अमलौ सदरक हिनन मुझो वाइदा मां तुझे सीने के बेपरवाह करे को अञा तुखो वठण ईंदा तूं कंहिंखो कोन अब ॻाल्हि सम्झ में आई अल्लाह छा थो फरमाए अल्लाह छा थो फरमाए मुंहिंजो कसम सां वाइदो आहे त मां तुंहिंजे सीने खे बेपरवाह करे छॾ तोखे कंहिंजी दौलत जी परवाह ई कान थींदी अॼु आयो सॼो ॼाणो कागर उथलाए सिॼी लही वञे कंहिंखां पुछ त सही के ॾाहे खां ॾस त हे टंग मंडी आहे हिन जो इलाज कहिड़ो करायां अल्लाह अकबर कबीरा सोना अल्लाह तो फरमाए जिक्र वारे माण्हूअ खां जेको मुंहिंजा 5 वक़्त सारे निमाज़ पढ़े थो ऐं मुंहिंजे दरवाज़े ते सच्चीअ नियत सां सच्चीअ दिलि सां अचे बंदगी करे थो बंदो थी ॾेखारे थो त मां उन जे सीने खे दुनिया दौलत खां बेनियाज़ करे दौलत जी परवाह ई न थी ख़ुदा जो कसम आहे मां पंहिंजे महबूब इलाही खे ॾिठो हिकिड़ो माण्हू लिफ़ाफ़ो खणी अचे हथ में ॾिनईंसि चई साईं मुंहिंजो हे ख़ुदा कान रखो ईअं था ॻाल्हि ॿुधे हेॾे मातरी में तोखे को मुलो ई कोन नज़र आयो उनखे मुसीबत मूं ॾे काॾे खणी आई
मां इहो कमु कोन कंदो आहियां। अल्लाह अकबर कबीरा असांजे अखियूं ॾिठो आहे ख़ुदा जो घर साम्हूं आहे मथां चओ त तूं थो ॻाल्हाए कोन था अदा इहा शइ न खणी आहे त चङी खणी आहे ई छा हिन जे ज़रे ज़रे जो हिसाब मूंखां रब वठंदो तूं त ॾेई मुसीबत मुंहिंजे कंध में खणी मूंखे न ॾे वञ कंहिं रोज़ेदार खे रोज़ो रखरा वञ को नलको हणाए वञी का मस्जिद जो फर्श बदिराए वञी पंहिंजे हथनि सां ख़ैर कर मूंखे न ॾे का विलायत का सोनी हूंदी आहे छा पाणे मिलंदी आहे छा विलायत उहा शइ आहे जेका मुस्तफ़ा पंहिंजे हथनि सां पंहिंजे वलियनि खे ॾींदो आहे तॾहिं बुज़ुर्गनि चयो आहे न ॿे वञी वटि कंजन कलम जनी जे हथनि अॻियों अंग मेटे वारे ॿियो लिखनि में पनो सो पाड़नि में जंहिंसां फसण खे फिरी पंहिंजे रब जी वञी प्रचार कर रब जे वञी रब खे राज़ी कर झंगल में वञी बरन में वञी वञ पंहिंजे रब खे मिठा अल्लाह जो फरमाए पोइ मां तुंहिंजे सीने खे बेनियाज़ करे छॾी कंहिंजे दौलत जे कारोबार जी तोखे परवाह ई जेको रब पालणहार खलके ऐं पाले ऐं राज़िक रोज़ी हर वक़्तु टाइम जी ठाराए उन जो चयो न वञो कहिड़ा नीमक वारा पुट थियासीं पाण फ़ैसिलो कयो अल्लाह तो फरमाए भला तफ़अल जेकॾहिं तव्हां ईअं न कंदव छा जेकॾहिं तव्हां जेका मूं ॻाल्हि तव्हांखे चई त मुंहिंजे ज़िक्र लाइ वांदा छो था नथा छो वांदा त पोइ सदरक शुगुलन पोइ मुंहिंजो बि वाइदो आहे त मां तव्हांजे सीने में एॾियूं ॻाल्हियूं भरियूं एॾियूं ॻाल्हियूं भर सॼो ॾींहुं दौड़ कंदे कंदे ॾींहुं तुंहिंजो पूरो कोन थियो हिकिड़ी ॻाल्हि चई अञा दंग कंदे वरी ॿी ॻाल्हि उते उते सॼो ॾींहुं तुंहिंजो सीनो जेको आहे ॻाल्हियुनि खां भरिजी ऐं तुंहिंजे मुहताज जा दर बि कोन बंदि कंदुसि छा मुहताजी जा दर में बंदि कोन कंदुसि हिकिड़ो दर अञा मस बंदि कंदे त वरी ॿियो खोलींदुसि हिकिड़ी बीमारी मां निकिरंदे त वरी ॿीअ में वञी पवंदे ॿीअ मां निकिरंदे वञी टीह में पवंदे हता किरणियूं कंदे 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 मौत मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो मुंहिंजा बुज़ुर्गो तव्हांजे लाइ लख इज़तूं आहिनि मुंहिंजा मिठा भाउ तव्हांखे अलाह सी आंदो आहे तव्हांखे त रब आंदो आहे मां त सॼो ॼाणो तव्हांजूं जुतियूं गॾु कयां त बि मां तव्हांजो थोरो मान लाइ सघां मूंखे घर वेठे पंहिंजो दीदार कराए अलाह जे नाले वठण वारनि जे लाइ वञी उते दीदार कबा आहिनि जिथे हू हुजनि उते वञी हुननि खे ॻोल्हे लहिबो आहे पर तव्हां त रब जे नाले वठण वारा पाणे असांजे आसियाने ते अची आहियो अल्लाह तव्हांखे सलामत रखे तव्हां सदाईं ख़ुशि हुजो सदाईं शाद आबाद हुजो तव्हांजे नसीबनि में तव्हांजे भले भाग में अल्लाह जे हिकु वलीअ जो साहिबज़ादो तव्हांजी निगरानी ऐं अॻुवाणी में आहे मौजुनि जे मथां मौजूं अथव हिन जे ज़बान मंझां कूड़ न निकिरंदो हिन जे ज़बान मंझां गिला न निकिरंदी हिन जे ज़बान मां को ग़लति लफ़्ज़ न निकिरंदो हिन जे कल्ब मां का ग़लति ॻाल्हि न निकिरंदी तव्हांखे इहो ई खपे न ॿियो छा खपे दोस्तो जंहिंजो अॻुवाण ऐं सरवाण तव्हांखे ख़बर आहे कि नाइब नबी आहिनि नबीअ जे मसनद ते वेठल आहिनि महबूब सोना असांजा मुर्शिद आहिनि काइनात में अल्लाह तख़लीक़ कई ऐं मुस्तफ़ा सोणे
उन्हें तखलीक जी रहबरी कई पंहिंजो रहबर करे उनखे रब मोकिलियो वञ मुंहिंजा महबूब वञो तुंहिंजे मथां ड्यूटी इहा आहे वञ मुंहिंजी मखलूक जी ख़िदमत कर उन्हनि खे छा करे ख़बर अथव अलाह पाण चयो आहे मुंहिंजा महबूब युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन-नूर कुरान नस्सा मां क्या ॻाल्हि कान कई आहे पंहिंजी तरफ़ खां कुरान पाक अज़ीम जा अल्फाज़ आहिनि युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन-नूर मुंहिंजा महबूब हिननि काफ़िरनि मुशरिकनि मुनाफ़िक़नि खे इन धूड़ ऐं धंध खां कढी मुस्तफ़ा हिनखे मोमिन करे मुस्लमान सचो करे माना जेको अल्लाह जो नूर आहे उहो इहो नूर आहे त मुस्तफ़ा हिननि खे वठी नूर वारी जॻह ते क़ुरान पाक जे विर्द ते मुंहिंजे रब जे सजदे में आणे मुंहिंजा मिठा पोइ जेकॾहिं मुंहिंजो अल्लाह तव्हां ई असांखे इहो इन महबूब जे सदके महबूब जे उम्मत मंझां जेकॾहिं उहे जवान मिलनि जेकी तव्हांखे अॼु बि रहबर थी युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन-नूर वेही ॾिस त तोखे जे हालत मंझां अंधारे मां किन मां कुछ मां मुंहिंजा मिठा दुनिया जे धंधनि बेकार कमनि मंझां ग़लति क़िस्मनि जे कमनि खां कढी तोखे जेकॾहिं सिरात मुस्तक़ीम ते आणनि त इहे रहबर न सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि मोहम्मद खुदा के प्यारो मोहम्मद असांजो सजणो सहारो मोहम्मद मोहम्मद खुदा जो प्यारो मोहम्मद सजणो असांजो सहारो जंहिंजो इस्म आला खुदा पाण कयो है जंहिंजो इस्म आला खुदा पाण कयो वॾे फैज़ वारो असांजो नबी हाय वॾे फैज़ वारो असांजो नबी करे कोन महशर में असांखे कयारो मोहम्मद मोहम्मद वॾे शान वारो मोहम्मद मोहम्मद वॾे शान वारो अल्लाह साईं शाल तव्हां ई असांखे हिन ॿुधनि ॻाल्हियुनि लाइ अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए मुंहिंजा मिठा असांजो आबदाणो बि हुयो तव्हांजो दीदार नसीब हुयो असां बि तव्हांखे ॾिसी वरितोसीं अल्लाह साईं तव्हां ई असांखे हिन ॿुधण ॻाल्हियुनि लाइ अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए यार मां वरी वरी बि इहा ॻाल्हि चवंदुसि त मुंहिंजा मिठा जेका शइ तुंहिंजे साम्हूं आई आहे उहा वेही ॾिस चङी तरह सां ॾिस पोइ जंहिं ॾिठो न उहो फ़ैसिलो बि पाण कंदो
खुदा मूंखे जॾहिं मदीने मुनव्वरा मोकिलियो ऐं विस पोइ जॾहिं मां महबूब जे नीरनि ॾे निगाह कई पोइ मूंखां ज़ुबान मां झांसोरिया निकिरी वियो दीदार मदीने जो बाबा दिलदार मदीने जो दीदार मदीने जो बाबा दिलदार मदीने जो अल्लाह कयो एहसान मिलियो मन ठार मदीने जो मदीने जो सचो शहनशाह मदीने जो दरबान ॾिठम दर ते समय सो ज़फ़िरा कनि सां दरबान ॾिठम दर ते समय सो ज़फ़िरा कनि सां कनि मलक फलक प्यार दम दीदार मदीने जो है कनि मलक फलक प्यार दम दीदार मदीने जो दीदार मदीने जो सचो सरदार मदीने जो दीदार मदीने जो सुनो सरदार मदीने जो अल्लाह कयो एहसान मिलियो मन ठार मदीने जो मौला कई मुंहिंजी सणाई वाग मदनीअ पाण वराई मौला कई मुंहिंजी सणाई वाग मदनीअ पाण वराई वञी अखरनि साण ॾिठुम दिलदार मदीने जो दीदार मदीने जो सुनो पगदार मदीने जो दीदार मदीने जो सुनो सरदार मदीने जो तूफानन जी न करे परवाह साईं कलीमुल्लाह गफ़ारी तूफानन जी न करे परवाह साईं कलीमुल्लाह गफ़ारी सुनो दिल पर छो दम दम जई दिलदार मदीने जो मदीने जो सचो सरदार मदीने जो मुझा मिठा मुझे महबूब जे तरफ़ जा इहे आरिफ इहे आशिक इहे सालिह इहे सदोरा इहे तुंहिंजो साम्हूं आया अथई मुझा मिठा इहे पैगाम इहो खणी आया अथई त पंहिंजे रब ॾे वर जे भुलियो ही रुलियो ही ईअं लाता अथई अॻिते चोई पोइ चई वर ऐं माल अथई वक्त सां जेकॾहिं अखि खोलियई त यार तुंहिंजो नसीब खुली पवंदो मां तोखे ॿुधायां महबूब सुहिणा हिकु उनजे आशिक असाबी हज़रत उकाशा रज़ी अल्लाह ताला चए थो महबूब सुहिणा मां ॾिसां थो त जबलनि खां पहाड़नि खां रोडनि खां रस्तनि खां एॾी तुंहिंजी उमत पई थी अचे ऐं बेश तॾहिं पई वञे जंहिंजी का मिसाल ई कोन्हे को साईं फरमाइस काशा तोखे ख़बर आहे त इहा वाकई मुंहिंजी उमत एतिरी आहे जो रोड रस्ता भरिया जन्नत ॾे वेंदा पर हिकिड़ा अहिड़ा बि आहिनि जेकी 25,000 उहे अहिड़ा आहिनि जिन खे मां अल्लाह पाक उन्हनि खे छेड़े जन्नत ॾेई छॾी
हज़रत उकाश रज़ी अल्लाह ताला अन्हु हदीस में ईंदो आहे त उथी बि चए थो मुंहिंजा महबूब सोना सदको वञा तुंहिंजे नाले तां जे एतिरा था अचनि त उन में हिकिड़े उकाश जो नालो अची वाह जो महल उनखे हथ अची वई महबूब फरमायो उकाशा तूं पहिरियां इहे जेकी वेंदा जन्नत में उन्हनि में तूं ई हूंदे जेको बिना हिसाब जी जन्नत में ॿियो असां बि बीठो चए क़िबला साईं मूंसां बि इहो कुर्ब थिए मूंखे बि जहिड़े जन्नत मिले साईं फरमाए अदाए उकाश जो नसीबो खणी अल्लाह करे तव्हांजो नसीब तव्हांखे बि छिके अचे ऐं खणी वठे मां त तव्हांखे ॿुधायां महबूब जो फैज़ आम आहे महबूब सोणे खे माण्हू त चवंदा आहिनि त नबीअ जो शान बयान करे 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 मुला छिता थींदा पर मां चवंदो आहियां त अल्लाह तो फरमाए नबीअ जो त रुतबो पंहिंजी जॻह ते आहे पर जे जहिड़ो ई सभु अल्लाह जे वलीअ सां वेह जे मरीज़ इदफनो मौताकुम फी वस्त सालिहीन मरीज़ वलीअ जे क़ब्र जे भरिसां वञी पूरा अज़ाब बची इदफनो मौताकुम फी वस्त सालिहीन सालिहन जे विच में पाण खे पूरायो त तव्हांजे मथां अज़ाब न जा मिठा अल्लाह साईं तव्हांखे सदोरो कयो आहे सालियो कयो आहे भलारायो तव्हां सभई मुंहिंजे हक़ में दुआ घुरो त अल्लाह साईं मुंहिंजा ऐं तव्हां सभिनी जा बेड़ा पार सतुर कर सतार असीं उघाड़ा आहियूं सतुर कर सतार असीं उघाड़ा आहियूं ढकी ढकड़ा ॾेई पांद कढा जो मकर ढोल ढिलो साईं तो निमाण सी कोने कमीणन जो बिगड़ तो बिलो तुझो नाम मिलो बिज़र्गतिन अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा या अल्लाह तू दर्द वारनि जा दर्द छॾाए कर्ज़ वारनि जा कर्ज़ छॾाए मर्ज़ वारनि जा मर्ज़ छॾाए हे मुंहिंजा अल्लाह जेकी साले औलाद घुरनि था उनखे साले औलाद था फरमाए हे मुंहिंजा अल्लाह जेकी तोखां तुंहिंजी मोहबत घुरनि था उनखे पंहिंजी मोहबत नसीब फरमाए या अल्लाह जेकी तोखां शफ़ा घुरनि था उन्हनि जूं बीमारियूं मर्ज़ ऐं कर्ज़ लाहे हे मुंहिंजा अल्लाह पंहिंजे भलाइयुनि सां पंहिंजे बरकतुनि सां पंहिंजे निगाह नज़र सां मुंहिंजा अल्लाह असांजे ते राज़ी थी मुंहिंजा अल्लाह तूं राज़ी थी असांजे मथां हे मुंहिंजा अल्लाह गुनाहगार आहियूं बदकार आहियूं बेकार आहियूं सभु तुंहिंजा ऐं तुंहिंजे महबूब जा सॾाए रहिया आहियूं या अल्लाह असां ते राज़ी थी असांजे जीरनि ते राज़ी थी असांजे मरी वियलनि ते राज़ी थी हे मुंहिंजा अल्लाह असांजे देशनि ते राज़ी थी असांजे परदेसनि ते राज़ी थी हे मुंहिंजा अल्लाह असांजे हाज़िरनि ते राज़ी थी असांजे ग़ाइबनि ते राज़ी थी पंहिंजी निगाह फरमाए सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।